सोरे जो हिकिड़ो दोस्त आहे, पोइ उहो माना हिते कंबर में हुयो, लाइब्रेरियन हुयो। पोइ परहेज़ मुशरफ जे दौर में साईं हिते थोरो कंबर शिताज कोड़ जो को मसइलो थियो हुयो पाण में, माना अलॻि पिया थियनि शहर, त हुन में हिन जी माना मेन रोल हो हुन में। हिनखे भाउ न इहो परहेज़ मुशरफ जी पार्टीअ वारनि मिनिस्टरनि हिनखे ऑफर कई मुंहिंजे सोहरे जे दोस्त खे, त बाबा जेको आहे सो तूं हेतिरा हेतिरा प्लाट वठी आ, ईअं तोखे जेको चई हुकुम कर, पुट खे ड्यूटी वठी ॾियूं, आर्डर वठी ॾियूं। वरी असां बि त वेठा हुआसीं, त मुंहिंजे सोहरे हाई साहब चयोसि, चई त वठ रे भलाई थी चूतिया, अॼु ॾींहुं त वठ, न हो त पाण में फ्री हुया। पोइ हुन ते वरी हुन चयो, चई यार माना हाजी माना हाणे असां पंहिंजो नकू कपायूं, माना असां हाणे माना नकू कपायूं, इहे माना मांड बि थी तकड़ में, त माना हिन इलाज थिया साॻियो ई कंबर शहज़ाद कोड़ी जो मसइलो हल थी वियो, हिन उहो ई टटेण नकु हिन महिल ताईं टंगियो पियो अथई वात जे मथां चूतियो। चई मां वरी पाण नकू कपायां ऐं लिन ते चढ़ो अकुल कपाए आयो आहियां, बाक़ी नकू न कपायो अथई, बेवकूफ़ हिकिड़ो, बेवकूफ़ साले। ख़बर अथई हाणे मां इहो वरी छो कयो, इहो नकू कपाइण वारी मिसाल छो ॾिनो नसरुल्ला खोखर खे, इन जे करे ॾिनोमांसि भाऊ त जेके मौक़ो अचे ऐं फ़ाइदो नथा वठनि न, पोइ उहे ईअं थुकूं खाईंदा था तॾहिं। हाणे उहो लाइब्रेरीअ मां बि निकिरी हुई, सम्झई, हाणे मजबूर थी फाथो थी, जॻह बि किराए जी, ज़ाल भुजा घरियूं अलॻि थी ॾिएसि, सम्झी न। हाणे पुट उहे ई कमु था कनि थी, हुन ते इलेक्ट्रॉनिक्स जे दुकान जा मिस्त्री अथई, ऐं भोसड़ू जॾहिं तोखे टाइम मिलियो, मौक़ो मिलियो, त हुन महिल तूं फ़ाइदो वठिया न। कसम खुदा जो मेरा ऐसा बाप होता तो सामने से गोली मार के 20 साल के लिए हुक्का पानी बंद कर देता माई, अहिड़ो हिकिड़ो नाकाम पीए जी ज़रूरत ई न आहे मूंखे। इहो मां हिन लाइ इहे ॿ वॉइस यादि करे ऐं हिन लाइ आहियां त जेके इहे माना ज़मीर में माना पंहिंजे में फाथा पिया आहिनि न, मां उन्हनि खे इन लाइ चवां त मौक़ो मिले त माण्हू चौंको हणी छॾे, सम्झव न, न त पोइ ईअं ज़लील थींदो, नक वॾू आंगे इहो टटियणो नकु खणी।